ख़बर मासां मीरपुर माथेलो मां शेयर कंदासीं। मीरपुर माथेले जियारू लुंड में वेझो लुंड बिरादरी जे विंदुरनि में झेड़ो थी पियो आहे। घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि। मुतासिर इल्ज़ाम हणी चयो त पुराणी तकरार तां जवाबदारनि ॿिनि घरनि खे बाहि ॾिनी आहे। बाहि सबबि घरनि में पियल ॾाच अनाज ऐं 3 लख रुपया रोक सड़ी विया आहिनि। मीरपुर माथेले वेझो लुंड बिरादरी जे विंदुरनि में झेड़ो थी पियो आहे। घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि। मुतासिर इल्ज़ाम हणी चयो त पुराणी तकरार तां जवाबदारनि ॿिनि घरनि खे बाहि ॾिनी आहे। बाहि सबबि घरनि में पियल ॾाच अनाज ऐं 3 लख रुपया रोक रक़म सड़ी वई आहे। मुतासिरनि इल्ज़ाम हणींदे चयो त पुराणी तकरार तां जवाबदारनि ॿिनि घरनि खे बाहि ॾिनी आहे। बाहि सबबि घरनि में पियल ॾाच अनाज ऐं 3 लख रुपया रोक सड़ी विया आहिनि। मीरपुर माथेले चारो लुंड वेझो लुंड बिरादरी जे विंदुरनि में झेड़ो थी पियो आहे। घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि। मुतासिरनि इल्ज़ाम हणंदे चयो त पुराणी तकरार तां जवाबदारनि ॿिनि घरनि खे बाहि ॾिनी आहे। बाहि सबबि घरनि में पियल ॾाच अनाज ऐं 3 लख रुपया रोक सड़ी विया आहिनि। मीरपुर माथेलो मां हिन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं खुर्शीद सियाल खां। जी खुर्शीद, आगा कजो। जी खुर्शीद, आगा कजो। जी दरबार में जो बिजली जी शॉर्ट सर्किट थियण सबबि घर खे जेको आहे बाहि लॻी वई आहे। बाहि में हिकु मासूम ॿार सड़ी ज़ख़्मी ऐं घर में पियल अनाज पोइ सड़ी वियो आहे। दरबार कोट रसूल बख्श बोज़दार में बिजली जी सर्किट शॉर्ट थियण सबबि 3 घरनि खे बाहि लॻी वई आहे। गुलाम यासीर बोज़दार, माशूक बोज़दार, मुरीद बोज़दार घर जेके सड़ी विया आहिनि। जॾहिं तव्हां घर अंदरि काज कयो हुयो उहो बि सड़ी वियो आहे। होटलनि जो घर अंदरि जेके आहिनि 3 लख रुपया थिया उहे बि जेके आहिनि सड़ी विया आहिनि। ही पुराणी तकरार तां बिरादरी जो जेको आहे में जेको तकरार हुयो उन खां पोइ माण्हू पेश आयो आहे। महिरबानी खुर्शीद सियाल तफ़सील ॾियण जे लाइ।